मेहरबान भाइरो प्यारा नौजवानो, अल्लाह अज़्ज़ व जल्ल असाई अवां जे प्यारे सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिक मरहूम मग़फ़ूर मौलवी मोहम्मद अमीन साहब के जन्नत में जायूं अता करे, जहें पंहिंजी ज़िंदगी में इस्तक़बाली रमज़ान जे नाले सां जलसो मल्हायो, पाण खुदा ॾे रवानो थी वियो, पर संदसि फर्ज़ंद संदसि हिन मस्जिद जा जमायती संदसि भाउ मोहम्मद रफ़ीक, संदसि फर्ज़ंद मोहम्मद कासिम इन सिलसिले के जारी रखियो अचनि पिया। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात संदन ही ख़िदमतों ऐं कोशिशों पंहिंजे करम सां क़बूल फरमाए ऐं राज़ी थिए ऐं ॿियनि मुस्लमाननि सुहिणनि खे बि मालिक मिठो तौफ़ीक़ ॾे त उहे बि हिन महीने जो शान फ़ज़ाइल बरकतूं ऐं रोज़े रखण जो सवाब ऐं न रखण जी सज़ा माण्हुनि जे अॻियां बयान कनि। अल्लाह जे क़ुरान खे जेकॾहिं तव्हां ठाहे गौर करे पढ़ंदव त ही मुक़द्दस महीनो आहे जंहिंजो ई नालो कुरान पाक में वरतो वियो आहे। अल्लाह ताला फरमायो, शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान जो महीनो उहो शान वारो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला जो पाक किताब कुरान करीम नाज़िल कयो। सोने नबी पाक जा उम्मतियो, शान शरफ इज्जत ॾियण वारो अल्लाह, पर वजह हूंदा आहिनि, सबब हूंदा आहिनि, उन्हनि ते भी नज़र हूंदी आहे। अल्लाह ताला फरमाए तो महीना त सब मूं अल्लाह जा आहिनि। इन इद्दत शुहूर इंदल्लाह हसना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक़स समावात वल अर्द, जंहिं ॾींहुं मूं आसमान ऐं ज़मीनूं पैदा फरमाया तॾहिं खां वठी करे मूं अल्लाह वटि महीननि जो तादाद 12, पर रमज़ान शरीफ़ खे उन्हनि 12 महीननि में जेका अहमियत, जेका इज़्ज़त, जेको मर्तबो, जेको मक़ाम मिलियो आहे उहो ख़ुदि क़ुरान करीम बयान कयो आहे। सोहने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधायो आहे, सहाबन सुहननि बि रिवायत कयो आहे, इमामनि पाकनि बि बयान फरमायो आहे। अॼु ख़ैर जी शाबान जी 29 तारीख़ आहे, सुभाणे रात मुमकिन आहे चंड बीहे, पर जे न बीहे त परीहं त यकीनी आहे। अल्लाह ताला जा नानो सुहिणे नबी पाक जी ज़ात जो मअमूल ऐं सुन्नत आहे त पाण 29 शाबान ते
पांजी पाक मस्जिद में सहाबन सगोरन के गड्डो करी ऐं रमज़ान शरीफ जो भलायूं बयान कंदा। सुभान अल्लाह। थोड़ो सुभान अल्लाह वधायो। सुभान अल्लाह। 29 तारीख पाण पंहिंजी मस्जिद में जो सुभान अल्लाह कहिड़ी मस्जिद जंहिंजे लाइ मोहब्बत वारनि बोल बोलिया जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए। अल्लाह वाली सुभान अल्लाह सुने आवाज आई कबूल। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए। सुभान अल्लाह। जब मस्जिद नबवी के मीनार नजर आए, मीनार नजर आए, अल्लाह की रहमत पे आसार नजर आए। अल्लाह की रहमत के आसार नजर आए। एड़ी प्यारी मस्जिद, शान वारी मस्जिद जो पान फरमाई था मन सल्ला फी मस्जिदी हाजा अरबईन सलातन कुतबत लहू बराअतुम मिनन नार औ बराअतुम मिनन निफाक। साईं फरमाइन था पिया हरम शरीफ में वञण वारो साम्हूं जेका पहिरीं छटी आहे उन में वेही हरम ॾे निहारींदव त मुहारीअ ते हदीस लिखल नज़र ईंदी। हबीबन जो इरशाद आहे जंहिं मुंहिंजे हिन मस्जिद में 40 नमाज़ूं पढ़ियूं अल्लाह ताला उन जी लाइ जहन्नम जे बाहि खां आज़ादी लिखी छॾींदो आहे। ॿी रिवायत में आयो आहे त मुनाफ़िक़ी खां आज़ादी लिखजी वेंदी आहे। वो मुनाफ़िक़ न थी सघंदो जंहिं मुंहिंजे हिन मस्जिद में 40 नमाज़ूं पढ़ियूं। पर कुर्बान हुननि तां जेके हिक नमाज़ मस्जिद मां गुसाईंदा न। मुंहिंजे जवानी जो दौर हो, हरम शरीफ जी हाज़िरी दौरान ख़ुसूसन कोशिश कंदो हो त अल्लाह नसीब करे तहज्जुद हरम में पढ़ा। ऐं ख़ुदा जो कसम एक नौजवान अरब हूंदो हो जंहिंखे अञा मुंहं दाढ़ी लथी न हुई। ॾाढो अल्लाह ताला हुनजे चेहरे में नूर रखियो हो। बाब सलाम खां रियाज़ुल जन्नत जे घर में जिते महबूबन जो मुसल्लो आहे उन जे घर में मूं हुनखे जेके बि ॾींहं मां उते रहियुसि हर रात तहज्जुद की नमाज पढ़ंदे ॾिठो। असांजा नौजवान अल्लाह करे त इहा पढ़ण में खूबी पैदा कनि। इहा पाण में सुहिणी ॻाल्हि पैदा कनि। इहा पाण में भली ॻाल्हि पैदा कनि। छो त पाकिस्तान में बि के अहिड़ियूं मस्जिदूं मूं ॾिठियूं आहिनि जो उते मां जलसनि जे दौरान वियो आहियां। पंध परी हुजण जे करे राति रहियो आहियां त मूं ॾिठो त उते जा नौजवान बि 12:30 या 1 राति जो थियो
त अल्लाह जी मस्जिद में पहुंची विया नस्ल पढ़ण खां पोइ क़ुरान करीम जी तिलावत में मशगूल थी हिते जी ॻाल्हि आहे हाणे जी ॻाल्हि आहे ही अल्लाह जो करम आहे अल्लाह जो फज़ल आहे ऐं सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह करम आहे जंहिंती थींदी आहे उनखे इहा महिरबानी मिलंदी आहे एहो करम ऐं क़ुर्ब नसीब थींदो आहे इहे इबादत जा मज़ा माणींदा मुंहिंजे हबीब करीम जा उम्मती हो रमज़ान त वॾी शान वारी शइ आहे जो त अल्लाह ताला इनखे क़ुरान करीम में बयान कंदे फरमायो त रमज़ान जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें मूं अल्लाह जो क़ुरान नाज़िल कयो वियो आहे नाज़िल कयो वियो आहे किथां नाज़िल कयो वियो आहे कॾहिं नाज़िल कयो वियो आहे कीअं नाज़िल कयो वियो आहे क़ुरान करीम जो मुख़्तलिफ़ आयतूं आहिनि हिकु आयत में अल्लाह ताला फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुंज़िरीन फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम अम्रन मिन इंदिना इन्ना कुन्ना मुरसलीन असां क़ुरान के बरकत वारी रात में लाथो आहे जंहिंमें हर अमर विरहायो वेंदो आहे उहा बरकत वारी रात 15 शाबान जी शबे बरात वारी रात आहे इन में अल्लाह जो क़ुरान लथो आहे ॿी सूरत में आयत में बीठो आहे इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम हत्ता मतलइल फज्र असां क़ुरान करीम के क़दर वारी रात में नाज़िल कयो आहे ऐं ख़बर अथव त क़दर वारी रात कहिड़ी आहे उहा हिकिड़ी रात 1000 महीननि खां भली 1000 महीना को इबादत करे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी बात कबूल फरमाए पर ही हिक रात जेको जागी मल्हाए तो उन जो अजर न 1000 रात वारी इबादत खां वधी हिन पासे वारा सुभान अल्लाह छो त ही ॻाल्हियूं नयूं न आहिनि अवां खे जुमे नमाज़ ते अवां जी मस्जिद जा ख़तीब पेश इमाम आलम सबोरा ॿुधाईंदा या ॿुधायूं हुजनि बि सही वरी सॼो महीनो तव्हां ॿुधंदा रहंदव पर 29 तारीख़ जॾहिं त महबूबनि करीमनि ख़ुसूसी तौर हिन महीने जूं बरकतूं भलायूं शान बयान कयो आहे इन जे करे असांजे मरहूम मग़फ़ूर भाउ मौलवी मोहम्मद अमीन बि हीअ रात जो प्रोग्राम सिलसिलो शुरू कयो हो अल्हम्दुलिल्लाह उन जे भाउ मोहम्मद रफ़ीक उन जे फर्ज़ंद मोहम्मद कासिम पंहिंजे वॾे जी पंहिंजे प्यारे जी पंहिंजे मुहबत वारे जी पंहिंजे मेहरबान जी उहा सुन्नत उहो तरीक़ो जारी रखंदे ही जलसो रखियो आहे उम्मीद आहे तव्हां जूं दिलियूं जेके नबी पाक जे इश्क सां आबाद आहिनि जेके क़ुरान करीम जे नूर सां रोशन आहिनि जेके महबूब जे मुहबत सां मामूर आहिनि उहे रमज़ान पाक जूं भलायूं ॿुधी बरकतूं ॿुधी ऐं ताज़ा तवाना थी वेंदा सुस्ती न कंदा घबराईंदा न केतिरी बि उन बुख साम्हूं अचे त मैदान मल्हाए वेंदा सुभान अल्लाह बेशक
सरासरी करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे दिलबर नबी जा सहाबा सबई भलारा सहाबी सबई रोजे वारा सहाबी सबई तहज्जुद पढ़ण वारा सबई कुरान करीम जा हाफिज़ कारी सबई कुरान करीम जे तालीम ॾियण वारा मदीने जहिड़े मुक़द्दस शहर मां हिजरतूं करे लॻेगा जंगलनि में पहाड़नि में वञी अल्लाह जो कुरान पढ़ाए। मदीने जहिड़े शहर छा मदीनो मदीने पाक जा मंज़र विसारण सां था विसरन। मदीने पाक जा मंज़र विसारण सां नथा विसरन। पवन था पूरब पल नहीं नहे सिज सूरत नसरन। इडी अज़ीम बस्तिया जैते राज लस्तिया जिते आरामी महबूब की हस्तिया रोते रंदे वीदान जन के इश्क अरस्तिया। अल्लाह की ज़ात बाबरकात बन रहो। स्यारे की मौसम हुई सर्द हवाओं तहज्जुद के नमाज से मुझे नाकारो बेकार मानो बंदितो ॾिठो त मूंखां अॻियां हिकिड़ो शाम मुल्क जो बुज़ुर्ग हुजे पेर मुबारक उघारा हुजनि ऐं हरम शरीफ़ जे हलंदे सोहे नबी जे रोज़े ते जेका हवा भई झूला झुलाए लॻे उन ॾींहुं निहारे चत ऐं मदीने जी हवा तो तव्हां हिकु न करोड़ भेरा कुर्बान। मोहब्बत वॾी शइ असल शइ आहे मोहब्बत। उते पहुचण खां पोइ नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक सीप जी धीउ जे फूक जी धीउ जे न उते पहुची दिल खे नरम कजे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़जनि ऐं दिल जो तवज्जो थी बरदे कजे महबूब आका जी ज़ात ॾे कजे। ये महबूबन करीमन ॾे तवज्जो कई त महबूब बि बेक़दर न आहिनि उहे पंहिंजी निगाहे करम करे तुंहिंजे दिल ॾे तवज्जो कंदा त बेरान फिटल सीनो आबाद रोशन। मुझा मदीने के रवाजी शहर न समझो असांजी मक्के सां मोहब्बत बैतुल्लाह शरीफ उते हजर असद उते रुकने यमानी उते मकाम इब्राहिम उते हतीम शरीफ उते मिन्ना मुज़दलिफ अरफात उते मदीने जे घोट जे ॼमण वारो पाक घर उते सब मुक़द्दस जायूं उते आहिनि पर मदीने की महबूबियत एडी अज़ीम अजीब जंहिंजो बटई मिसाल लभई कोन थो पियो। मुझा सुहना नबी फरमाइन था पिया त जेको मदीने में मरंदो त मां क़यामत जे ॾहाड़ी उन जो शाहिद बि हूंदुसि ऐं उन खे जन्नत ॾे वठी वञण वारो। इन जे करे आशिक़ सगोरा हमेशा मदीने लाइ रहंदा रहा हमेशा मदीने लाइ ॻोढ़ा वाहींदा रहा हमेशा मदीने जे मोहब्बत में रहा गर्मी सर्दी खे न ॾिसंदा हुआ। हींअर रोटनि पथरनि जी बाह पई ॿरे पर इन कैफ़ियत में बि मोहब्बत वारनि जा पेर उघारा हुआ ऐं नेरनि मां पाणीअ जा मींहं था वसनि। दुआ कयो अल्लाह सां तव्हांखे अहिड़ी मोहब्बत ॾे जो भिटाई घोटी वियो आहे त भलो भाग संगो।
असां जी जहालत हद टपी कावड़ बड़ी इन निस्बत सां छॾींदासीं। छा सोने फरमायो भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया। बई शहर फरमाए तो भलो भाग संदोन जो मको ॾिसी मोटिया। वञी सो ॾिठो न रोज़ो पाक रसूल जो कंदा मूं पेरन में तोड़े लख लगन। फरमाए तो कंदा मूं पेरन में तोड़े लख लगन। अंगुर अंगूठी ना बचे छिपों पे रचनन कभी भी पियन मां जुती ज़ात न पाया। मदीने शरीफ की सरजमीन एतरी आला ऐं अतम बुलंद ऐं बाला है जो सैयदना सुलेमान अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना सुलेमान रूए ज़मीन जो बादशाह बैतुल्लाह के दीदार लायो। काबे करीम जो तवाफ कयई। जेके बे मक्के में अहकाम सब पूरा करे हाने शाम मुल्क दे वने जो शाम मुल्क दे रस्तो मदीने खां लंघंदो आ। हजरत सुलेमान जने वेझो आयो आ त पाण पंहिंजे तख्त तां लही करे हवा खे चेतो हाणे मुंहिंजे तख्त खे न खण ऐं पंहिंजे पाकनि कदमनि खे जुतीअ खां खाली करे प्यादल थी सरजमीन ते हलियो आ। पुछण वारनि पुछो क़िबला पेर उघाड़ा था कयो छाजे करे? पाण फरमाइनि था मूंखां 1000 साल पोइ हिते उहो तीबर ईंदो जो उम्मतुनि जा नबीयत असीं आहियूं पर उहो नबीयनि जो बि नबी हूंदो। एडी मदीने पाक जी ज़मीन इज्जत जे लायक आ, एहतराम जे लायक आ, मोहब्बत जे लायक आ, प्यार जे लायक आ। जो सहाबन के साईं फरमायो तुराब अर्दना बरी के बादना शिफाउल मरीज़ना। मोजा सहाबियो जेके ज़ख्मी थी पिया हो जंगन में आवाजी बाहुनि ते पेटनि ते पुठनि ते फट थी पिया रत थो वहे इन्हनि खे मदीने जी मिट्टी लॻायो त ज़ख्म छुटी। एडी बरकत वारी जाइ मदीनो। मो ॻाल्हि पे कई त शाबान जी 29 तारीख़ हुई। हदीस जो रावी आहे हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु। केर रावी आहे? हजरत सलमान सलमान फारसी। थोड़ी उनकी हकीकत अवा के अर्ज कया तंगे त नथी पवंदो। पाण असल ईरान जो ईरानी कौम उन दौर में बाह जो वॾो हिकिड़ो मच बारियो हो जंहिंमें हज़ारे मण काठ पवंदो हो ऐं बाह बरंदी रहंदी। हिकिड़ो सेकंड बि बाह खे विसाम न ॾींदा हुआ ऐं बाह खे पंहिंजो ख़ुदा सम्झंदा हुआ, पूॼींदा हुआ। हज़रत सलमान साईं उन बाह जी पूॼारनि जी पीरनि में हो, माना उन्हनि जो मज़हबी अॻुवान हो, उन ख़ानदान मां हो। खेसि पंहिंजे वतन जे करे बाह वटि अचो त
पियो थई पर उनजी दिल में यकीन न पे आयो त बाहिका अल्लाह वाजा इबादत जी लायका छो त बाहि जी हा कंडीशन जो पानी हर तक गुम थी वेंदी आहे विसामी वेंदी आहे अहिड़ो खुदा कीअं थींदो जेको पाणी जे लब जे अॻियां न थी सघे या तव्हां वारी सुभाणे दादो वारा दिल कर ॿुधण ॾेई छॾियो अथव बसि ॿुधण सफ़ा ठोको ॿुधण तव्हांजो ॾोहो कोन्हे मूं जहिड़ो वांगो मोली जो मिले कोन थो रुॻी फोर था को त फको अचे कयां कुझु मत सत आलम आयो त तव्हांखे कननि मां वठी सिधो वॾे आवाज़ सां चओ सुभाणे अल्लाह वॾे आवाज़ सां चओ हबीबन करीमन अलैहिस्सलाम सलाम हज़रत सलमान उन्हें घराने जो हो जेके पाह जे पूजारण जा पीर पर हज़रत सलमान के बाह जी इबादत में करार न हो सुकून न हो मज़ो नहीं दो हो पर सोच में वो तो छा कया इत्तेफाक हो जो शाम जे मुल्क जा माण्हू वापारी काफ़िले वारा ईरान में वापार लाइ आया हज़रत सलमान जी उन्हनि सां मुलाक़ात थी उन्हनि खां पुछई तई बाहिजी पूजा कंदा आहियो चयो न असां अल्लाह जे नबीअ हज़रत ईसा जा पोइ लॻा आहियूं बाहि जा पूजारी न आहियूं चई भला मां अव्हां सां गॾिजी हलां त मूंखे इजाज़त ॾींदव चवण लॻा असांजे तरफ़ां मनो कान अथई तुंहिंजा बाहि जा पूजारी या पीर या मां या कोई लॻ तोखे छॾी या न छॾी हुनजी मर्ज़ी आहे असां सां हलंदे असांखे को बि एतिराज़ न हज़रत सलमान गॾिजी पियो आहे शाम मुल्क में आयो ईसाई यहूदी जे तरीक़े सां इबादत था कनि सलमान सोने खे उहो तरीक़ो बि न वणियो वो ईसाइनि जो हिकिड़ो मज़हबी अॻवान पोढ़ो हो वॾी उमिरि वारो हो उन जे ख़िदमत में सलमान सोने खे छॾियऊं त तूं वेही हिन पुराणी जी ख़िदमत कर साईं हुन जी ख़िदमत कई पाणी खपे मानी खपे जेका बि शइ खपे जीअं पियो चई हिकु दफ़े हुन पोढ़े खे वेही सलमान सोने चयो त यार तूं बि मरण जी कंधीअ ते आहीं सची ॻाल्हि करे त सचो दीन कहिड़ो पोढ़े चयो त हिकिड़ो धारी निहार केरु आहे त कोन चइनी पासे निहारी साईं केरु बि कोन्हे चए थो सलमान असांजो दीन बि कूड़ो आहे ईसाइयत बि कूड़ी आहे बाहि जी पूजा बि कूड़ी आहे सचो दीन इस्लाम आहे जंहिंजी आण वारो मिठो मोहम्मद सुहिणो आहे जेको मके पाक में पहुची चुको आहे उन ॾांहुं वञ पर जल्दी कोशिश कजां मथां मके मां बि निकिरी वञे दीदार करे न सघे महबूब जो नालो जो वरतई त दिल ठरी तव्हांजी बि दिल ठरी या ख़बर आहे एतिरा यल न आहियो पर लॻे हरू पुट आहियो न दंदनि चपनि खे धीरे विहंदा आहियो त सुभान अल्लाह बि न चऊं वाह वाह बि न कयूं बसि मिड़ई कन ॿुधी दिलि ॿुधो ख़ैर थी वियो हज़रत हबीबन करीम जो नालो ॿुधण साईं हज़रत सलमान मोहब्बत में भरिजी पियो ऐं शाम खां सफ़र करे मके अचण जे लाइ ॿाहिरि उन जाइ ते आयो जितां
अरबन जा उठ सामान खणी ऐं मके ईंदा हिकिड़े उठ वारे खे चई त मूंखे मके खणी हलंदे जे हा खणी हलंदुसि पैसा घणा वठंदी हेतिरा उन हज़रत सलमान खे पाण सां गॾु विहारियो रस्ते में अची कल्पी खाई तलवार कढी चई ॻाल्हि ॿुध ये पैसा जेके ॾिनई से छुटा मके में मां तोखे विकिणंदुसि तई मुंहिंजो पैसा से वरतल ग़ुलाम जे इनकार कंदे त तलवार सां टुकड़ा भोजन सब वथान यार कारण जत जे सब में पुनः पाण कोन ही बियो बरो साईं खामोश रहो मके में आयो पीढ़ी जिते गुलाम विकामदा उनते हजरत सलमान खे वठी आयो ऐलान कई मुशाम मां गुलाम आंदो को वठी त मां ॾियण लाइ तयार आहियां उते हिकिड़ो मदीने जो माण्हू हो जंहिं पैसा सलमान फारसी खे ख़रीद कयो ऐं पाण सां गॾु खणी मदीने आयो किथे आयो मदीने छा चई नालो छा थे कि सलमान मां तोखे कंहिं न कंदुसि तकलीफ़ न ॾींदुसि पैसनि खे वरतल गुलाम आहीं पर मां तोखे आसानी थो ॾियां मुंहिंजो खजन जो बाग उन बाग जे वणनि जे पार खे रबे सां गुड ॾे पाणी ॾे उन जी बना ऐं उन जूं अंडूं ठाहे संभाल जंहिं खे ख़रीद कयो हो उनखे जंहिंजी इजाज़त ॾियो त मां मदीने शहर में वियो ई रहियां शहर मुबारक जो चक्कर हणा चई बाबा भली वञ शहर में जो अंदर घिरियो त माण्हुनि जूं गजाणियूं आहिनि 5 गजा ते वेठा आहिनि 10 तीजा ते वेठा आहिनि जंहिंजे फरमे ते वेहे तो सभई ॻाल्हियूं था कनि त मिठो मोहम्मद आयो सुभान अल्लाह सुभान हज़रत सलमान पुछा कयनि त किथे थो वी जो साम्हूं मस्जिद उन में वेहंदो आहे सलमान फारसी पंहिंजी ड्यूटी ॾेई मस्जिद में आयो आहे जीअं जो महबूब ते निगाह पियो सुभान अल्लाह न चई सुभान अल्लाह न चई जमा लगो तेरे चेहरे का जलवा देख कर दिल शाद होता है तेरे चेहरे का जलवा देख कर दिल शाद होता है तो सुभान अल्लाह महबूबा जो चेहरो ॾिसी रुखोड़े दिल खुशी थी वई दिल बहार थी वई साईं फरमायो छा कंदो आहे कि बिना विकाणल गुलाम आहियां फलाणे मूंखे ख़रीद कयो आहे बाग जी ख़िदमत वठंदो आहे महबूबन करीमन जी ज़ात फरमाइश उन पंहिंजे ख़रीदार खे चयो त केतिरा पैसा वठंदो ऐं तो मां हथ कढंदो त मां तोखे आज़ाद कराए पाण सां गॾु रहां सुभान अल्लाह दुनिया मुस्तफा जी मोहब्बती खरीदार पर वाह सलमान जो मुस्तफा तुझो खरीदार अती पंहिंजी सिर सां ॻाल्हि कई बाग जे मालिक सां ॻाल्हि कई उन चयो मुंहिंजो शर्त वॾो आहे कहिड़ो शर्त आहे 100 चकियूं खजन जूं मूं वटि आहिनि उन्हनि जे लाइ 100 खॾा पटे पोइ हिकु हिकु चकी खॾे जे भर में रख ऐं मां अची मथां बीहां
तू हा चकी खड्डे में लाए मिट्टी बना फौरन ओहा चकी वॾी थी भी है ऐं खजूर झले भी है 100 खजूर ईअं तैयार कर त पोइ मां तोखे आज़ाद जागो ॾाढा त ॻाल्हायो बेटाई साहब जी भला मांखे सम्झाणी ॾियां ससा उथी जा फरमाए तो ससा उथी जाग निंड न कजे तो भाइयों हमेशा इमाजा दे दो माग सुल्तानी सुहाग निंद्रों कदे न मिले बेटा साहब तू बराबर करो और मैं तो अखन थे आहीन अजब जहियों आदतूं सूरत बनाए साथ जा वञो रहाईन उते लाइन जिते नाहे जाए जवाब जी हजरत सलमान सेठ सां ॻाल्हायो दुआरा शर्त क़बूल जे ठीकु आहे खॾा पटई चकियो रखे मदीने वारे फरमाया सलमान जॾहिं खॾा पटे ऐं चकियूं रखी त तूं चकियूं न लाहिजां मूंखे ॿुधाइजां मां मुस्तफ़ा पाण अची उन खॾनि में चकियूं लाही सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ दिल खोले चओ वात पटे चओ ज़ोर सां आवाज़ करे चओ वाह वाह मुंहिंजा रहमत वारा हबीब केतिरी गुलामनि ते महिरबानी केतिरी गुलामनि ते करम नवाज़ी केतिरी गुलामनि ते इनायत एहसान खजन जो चकियो रखी वयो हुजूर सलाम आया लाहींदा विया मिट्टी वराईंदी वराईंदा विया लाहींदा विया मिट्टी वराईंदा विया लाहे जॾहिं सभु चकियूं लॻी वयूं हथ मथे खयूं उन महिल वॾियूं थी खजूर झले थी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन करीम जामतियो ओ सलमान फारसी आज़ाद थियो पर ॿियो बि शर्त न सेठ रखियो हो त मूंखे हेतिरा तोला सोन जा ॾींदे दिल में मूं वटि रतीब कान्हे तोला एतिरा कान्हे महबूबन सां जो ॻाल्हि कई फरमाए वेठो थोड़ी देर हिकिड़ो सहाबी आयो के बिलाही सोन जी ज़रिया ज़कात में मां खणी आयो आहियां मोटे ज़कात पई थई ज़कात जो सोना पाण फरमाए था ज़कात ग़रीब खे ॾिबी आहे सलमान हली आयो ई ज़री हथ में वठ के बिलाहू त घणो थो घुरे पाण फरमायो ज़री हथ में खण चईसि जेको घुरे थो तोड़ करे मां पे ओहो कटे बाकी जेको बचे ओहो मोहम्मद करीम दे खणिया सुभान सलमान साईं कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह आज़ाद थियो और सलमान फारसी जो फरमाए त 29 तारीख़ शाबान जी हुई सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी सहाबन खे गॾु कयो पंहिंजी मस्जिद में विहारियो पाण मिंबर ते तशरीफ़ फरमा था ऐं सभिनी खे सॾे फरमायाऊं या अय्युहन नास कद अज़लकुम शहरुन अज़ीमुन मुबारकुन आओ इंसानो
अव्हां वटि वॾे शान वारो बरकत वारो रहमत जो ककर थी वसण वारो महीनो आयो आहे रमज़ान मुबारक आयो ही मुझो किताब नओं आयो आहे सुहणे रब ऐं सुहणे नबीअ जा सुहणा सद सुभान अल्लाह उन चीज़ जाहिर कर हिन मस्जिद जे जमात के मिंट कत मौलवी वठ या ॻाल्हायो सुहणे रब ऐं सुहणे नबीअ जा सुहणा सद ॾाढा चओ अल्लाह जो सद सुहिणो आहे या न बेशक नबी साईं जो सद सुहिणो आहे या न असल छा आहे त क़ुरान करीम में हिकिड़ियूं अहिड़ियूं आयतूं आहिनि जिन में अल्लाह ताला या अय्युहल्लज़ीना आमनू सां असां ईमान वारनि खे सॾु कयो आहे ओ ईमान वारो ही कम कयो ही कयो ही कयो ही कयो ही अल्लाह जी तरफ़ां सुहिणा सद आहिनि ॿियो वरी नबी पाक जी ज़ात असहाबनि सॻोरनि खे नाला वठी ओ अबू बकर ओ उमर ओ उस्मान ओ अली ओ हसन ओ हुसैन ओ अबू हुरैरा ऐं सहाबनि खे नाला वठी नबी से सॾियो आहे मूं उहे आयतूं जन में या अय्युहल्लज़ीना आमनू सां अल्लाह असांखे सॾियो आहे उहे गॾु करे उन जी माना ऐं सम्झाणी लिखी आहे ऐं नबी पाक सहाबनि खे नाला वठी सॾु करे जेको हुकुम कयो आहे उहे नाला ऐं उन हुकुम जी माना बि लिखी आहे किताब जो नालो रखियो सुहणे रब ऐं सुहणे नबीअ जा सुहणा सद उन जी सुभान अल्लाह सुहणो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 300 रुपया हिन जो हदियो आहे अवाजी दिल जी चाहे त सुहणे रब ऐं सुहणे नबीअ जा सुहिणा सद पढ़ूं घरनि में रखूं असांजूं माइरूं भेनरूं न्याणियूं बि पढ़नि छो त हुज़ूर सुहिणे पंहिंजे न्याणियुनि खे या फातिमा या ज़ैनब या रुक़ैया या उम्मे कुलसूम या घरवारी की या खदीजतुल कुबरा या सफिया या उम्मे सलमा ए सदियो इहा ज्ञान बि रखो बरकत बि हासिल कयो ई मुंहिंजो तालिब इल्म तव्हां जॻह खणी ईंदो हाणे दिलि जो सोचो आहे वॾई त कर वॾई त न कर किताब वठो त बि दुरूद ॾाढा पढ़ो न वठो त बि दुरूद ॾाढा पढ़ो पढ़ी ॿुधायो त मां बि गॾु तव्हां सां पढ़ा सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़े आवाज़ बड़े आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह के हबीब फरमाए या अय्युहन नास ऐ इंसानो कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन मुबारकुन अव्हां वटि वॾो महीनो ककर बंजी आयो आहे साह बंदी आयो आहे बरकत वारो महीनो आहे इज़्ज़त ऐं अज़मत वारो महीनो आहे रमज़ान मुबारक एतिरी हिन महीने जी भलाई आहे जो उलमा लिखियो आहे त जॾहिं रमज़ान मुबारक जो चंड बीहंदो आहे माण्हू बीही निहारींदा हाणे त हिलाल कमेटी रुयत हिलाल कमेटी जे फैसले ते हलूं पिया
ॾिसण जी तकलीफ़ कोन था कयूं अॻे बीहंदा हुआसीं निहारींदा हुआसीं त चंड आहे या न को जेको रमज़ान जो चंड ॾिसी मन फरह बिदुखूल रमज़ान हर्रम अल्लाह अलैहि नीरान जेको ख़ुशि थियो त ही महीनो भली आयो इन ख़ुशीअ जी सदके अल्लाह उन ते जहन्नम जी बाहि हराम करे सुभान अल्लाह एडो प्यारो महीनो एडी इज्जत वारो महीनो एतरी बरकत वारो महीनो मोजा सोहरा नबी फरमाई था तहन में जेको फर्ज अदा कंदो उनके 70 फर्जन जो सवाब मिलंदो जेको नफल अदा कंदो उनके फर्ज जो सवाब मिलंदो 11 महीना शव्वाल का शुरू था शाबान पे पूरा था 11 महीना 12 महीनो रमजान 11 महीना खाइण वारो 11 महीना पीअण वारो 11 महीना गोड़ चरण वारो 11 महीना का भुख बर्दाश्त न करण वारो 11 महीना का खाधो रुबी हिन हिक महीने में खाइण पियण ॾींहं जो बंदि कयो रोज़े खुरण खां पोइ भली खावाई पियो जंहिं हिन महीने में ईअं कयो मुंहिंजे दिलि भर नबी फरमायो अल्लाह ताला उनजे 11 महीननि जा गुनाह बख़्शे छॾींदो छा कयो बेटा सुन वखर ढेरों ढेर फरमाए तो वखर ढेरों ढेर पर बिहाई दरवेश कन बिहाए वस कयो वखर वॾी वेर पर कनी कंदे शेर वखर विकामी वियो सेवा कर समुंड जी जित चर वहे तो जाल समय बहन सीर में मारक मोती लाल मासो मिलई माल त पूजारा पुरे थे असां तव्हां फर्ज न था फर्जी रोज़ा पर मुझे महबूब आका जा प्यारा बासी रोज़ जी बासीदा असांजी मायूं भेनरूं अल्लाह उनकी इज्जत रखे उन्हनि खे दीनदार बनाए उहे पासे पासे जो हन त शहनायूं दोहरिया बीन बाजा ये डाक सन भरे कलंदर सोहरे मखदूम बिलाल के हरजोसी मुर्स बेचारो पे माशाअल्लाह जन नख लगल तस जेरे फणिस तेरे छिके पर हजरत हबीब करीम दी बचरी सैयद खातून जन्नत दाढ़ा न चाहिए दाढ़ा न चाहिए सैयद ज़ाहिरा तैयब सैयद ज़ाहिरा तैयब ज़ाहिरा यानी खातून जन्नत पेला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पेला हो सलाम शमए बज़ में हिदायत पेला अब रोज़ो रख बोल सब तरबियत सही है घरवारी रोज़े रखण महिल मानी बजाए त ही खायो गिरह न बचाए बेचारे चवे सो खुदा भरई बच्चन ला तक वो गिरह बचाई है वो बीमार ये तो सही छुट्टी रहे
जो पूरी बात जेका अटे जी गोहे अम्मा पचाई मचाला जो को गिरह बची ये नदी तबीयत सही ना है जे तबीयत सही हुजे से बच्चा खाई सके अदरा बहाना खुदा सा न लगा अटकलू अल्लाह सा न लगी तरीका खुदा सा न लगा हजरत सैयदा तय्यबा ज़ाहिरा ताहिरा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा इन महीने सां उन जी निस्बत इन महीने में उन जो ॾींहुं मल्हायो अहिड़ो ॾींहुं मल्हायो जो रुगो खातून जन्नत जे शान ते क़ुरान बि हले हदीस बि हले तारीख़ बि हले सीरत जा किताब पर असी सुस्त बस मेरे घड़ी जन जे नालो वतो सी जो ठयो हजरत खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जे शान में मु कई शेर ठाया एकरो मुख्तसर शेर या सय्यदा या तय्यबा तो ज़ाहिरा तो ते सलाम या सय्यदा या तय्यबा तो ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जलमा तो ताहिरा तो ते सलाम या सैयदा या तय्यबा रात में जुरा क्यों जागदे तो ते पढ़ो कुरान के रात में जुरा क्यों जागदे रोते पढ़ो कुरान के कुरान जे आयात जी तो कारे तो ते सलाम या सैयदा या तय्यबा तो ताहिरा तो ते सलाम हसनैन जी जलमा तो ज़ाहिरा तो ते सलाम इमाम हसन हुसैन जी तबीयत नासाज अम्मा पास मौला मुझे बच्चन के चाक टमाटे रोजा रखन जैसे तुम पास कई पास चनन वारो भक्त खाता देख लाही त्रे निहारा रोजा रखन बचना चाहता ता बुधायो तो अम्मा जी दुआ मकबूल आहे न खातून जन्नत जी दुआ मकबूल आहे न उन जी दुआ सोने महबूब जी दुआ शेर खुदा जी दुआ सब हसने जे हक में अल्लाह ताला के चाक बनायो अम्मा सारत ने रोज़न के पूरे करने जो प्रोग्राम रखो रात जो करने नज़र बारे रोज़े जी नियत करे सुबह जो खैर सा चाहन शाम जो टाइम जो एक टकी मानी जी बजाए उनमें 4 हिस्सा थी रखे एकरो हिस्सो अली जो ॿियो हिस्सो पंहिंजो ॿियो हसन जो चौथो हुसैन जो अञा पाक न आया सजद जो टाइम दरवाज़ो खड़कियो अम्मा दर जे अंदरा पर्दी सां पुछे थी केर आहीं अम्मा गरीब आहियां मिस्कीन आहियां बुख थो मरा जे मानी हुजे अल्लाह जे नाले ते वो पंहिंजे हिस्से वारो हिस्सो जेको टुकड़ो हो वो खणी रब जे नाले ॾेई छॾिया ॿिए हारे वरी ॿियो आयो
ॿियो हिसो उनखे ॾिनाई, टे ॾिहाड़े थियो आयो उनखे ॾिनाई। रब जे नाले रोज़ो बि हले थो, ख़ैरात बि हले पई। क़ुरान करीम जी आयत वयुतइमून अत्ताम अला हुब्बिही मिस्कीनम व यतीमम व असीरा इन्नमा नुतइमुकुम लिवजहिल्लाह ला नुरीदु मिनकुम जज़ाअन वला शुकूरा इन्ना नखाफु मिन रब्बिना यौमन अबूसन कमतरीरा फवक़ाहुमुल्लाह शर्र ज़ालिकल यौम वलक़ाहुम नदरतन व सुरूरा। तव्हां खे खाधो था खारायूं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ। सुभान अल्लाह। असीं नथा चाहियूं असांजा थोरा मञूं यार वाजी मानी खारायूं वाजो सखी न लेवजहिल्लाह खुदा खे राज़ी करण जे लाइ। ओ राज़ी थियो त सब ओहा खातूने जन्नत ओ शेर खुदा जो सुभान अल्लाह। फर्जी शान नफली रोजा रखा। सैयदना अली मुर्तज़ा का पूछो कि बिना अल्लाह की इबादत जा कई तरीका हैं तो सोने अली के कहिड़ी इबादत वधीक पसंद आ। पाण फरमाइता मूंखे टे इबादतूं पसंद आहिनि। कहिड़ियूं साईं? इकराम कई वज़र्फ़ सही वसौम सही मेहमान नवाजी करण। सुभान अल्लाह। ॾाढा न चई वो न चई मां तोखे छा चवां। अचे को मेहमान था मां माफ़ कजाएगा मां तने दे साईं अब्दुल वहीद जो मदरसो सही मस्जिद दस सखी मर्दा लंगर हले दो तू न खाई अन्या बिन तपो नर शेख सफा सैयद बादशाह बैठो आ राजो हाणे ना बलोचिस्तान घुमी आयो आ ना माल खाई आयो आ खणी आयो होंदो उन जे घर ते वन आले रसूला खाली न मोटो ये आए ना फकीर जो आयो शेर खुदा जी ॻाल्हि कयो साईं फरमायो हिकिड़ी मूंखे मेहमान नवाजी प्यारी आहे जो जंग में तलवार हलाइण प्यारी आहे जो चोट जी गर्मी हुजे चोट जो ऊन्हारो हुजे जब त सुकी वञनि ज़बान ख़ुश्क थी वञे तारो ख़ुश्क थी वञे अहिड़ी गर्मीअ में रोज़ो रखण मूं अली खे ॾाढो वणंदो। ओ अदरा जागी दो सुभाने रात शक परी है पक। सुभान अल्लाह। अल्लाह करे तो रोजा रखूं। कुरान करीम अल्लाह फरमाए फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफरन फइद्दतुम मिन अय्यामिन उखर। परदेश में या सफर किया या बीमार आ तपो भली पोर रखे पो कदा करे न तो रोजो न छदे। रोजे में बड़ी भलाई आ रोजे में बड़ी बरकत आ रोजे में बड़ी मेहर। रिवायत में आता क़यामत जो हालो थींदो अल्लाह फरमाए दो रोजे वारो उठो ज्यादा बड़ी रसूलुल्लाह करना सुभान अल्लाह उठो रोजे वारो उठी भी हल्ला अवाम मुझे करे खान छड्यो पीण छड्यो वापरण छड्यो केतरी शहदा तव्हां शौकीन हुआ अवां छॾे ॾिनो हो अवां दुनिया में मुझे चवण जे करे खाधो पीतो बंदि कयो हो। अञा ॿिया माण्हू मैदान में बीठा ई रहनि अवां अॻ में हलो
अवां जे गई जन्नत जा दरवाजा खुलिया पिया हन जन्नत जो ताराम तैयार लगो पियो कोशिश कयो रोजा रखो वरी बी इबादत तरावीह मदीने वाले की सुनी हदीस मन काम रमजान ईमान वहतिसाबा गफर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही ये गो रमजान में भी तरावीह पढ़े तो मारब जो महबूब रब चए थो उन जा अॻियां गुनाह बख़्शिजी वेंदा हाणे हिकिड़े महीने जे करे जो 11 महीना तुझा गुनाह नेक जन गलतियों माफ जन जन्नत जा दरवाजा खुलन अल्लाह दे महबूब जा दीदार जन कामिलन बलियन सा गड जन्नत में घुमी तबो हिकिड़े महीने की तकलीफ कर इंशाअल्लाह ताला याद कदे तो वाकई रमजान वाकई रमजान हो अज तारीख 29 ता सुभाणे खां ॾिसंदो त मस्जिद में किरागान हूंदो लाउडन ते ऐलान हूंदा दुरूद जा वसकार हूंदा अल्हम्दुलिल्लाह सुन्नन जी आवाज़ जा ललकार हूंदा या रसूल अल्लाह जी पुकार हूंदी जेबे चंदी दे तेरे कुरान ही कुरान तरावीह सुन्नत ताकीदी सुन्नत वरी उन्हनि में खत्मुल कुरान बुधन इमाम रब्बानी मक्तूबात दा तोहा वरी जुदा ताकीदी सुन्नत जॾहिं अमीर उमर पाबंदी कराई को तरावीह खां पोइ ते न रहे नबी साजी मस्जिद जो भरजी वई गिनती लबरत प्या बत्तियों चमकन पयो लाइनों लगियों पयूं आहिनि सफ़ूं बढ़ियों पयूं आहिनि सो अली मुर्तज़ा शेर खुदा मुश्किल कुशा मस्जिद में अची निहारे जतो अल्लाहुम्मा नव्वर कब्र उमर कमा नव्वर मसाजिदना मुझा अल्लाह जिया उमर असांजे मस्जिदन खे रोशन कयो त्या उमर जे कब्र खे भी रोशन कजा ऐं अहिड़ो त रोशन कई जो अॼु ताईं महबूब जे भाकुर में आरामी मुझा मिसरा अल्लाह ताला साईं मौली साहब के जन्नत में जायों दे उन दे पुत्रन के बचरन के भा के जमात के खुश रखे आबाद रखे उन जी हिन रखियल तारीख के असा दुहरायो मु आवाज के रमजान पाक के बारे में अर्ज कयो तरावीह की फजीलत बुधाई अल्लाह मोजो चवा तवा जो उदर कबूल फरमाए अल्लाह कदो तवा सुस्त न थींदो चुस्त थींदो पाजे अमर के अदिय के न्याणे भेण के बचन के भी चवंदो तोहे में नमाज पढ़न रोजा रखन तरावीह पढ़न खुदा ताला ता के बिनी जहानन में शाद आबाद रखे व आखिर दाना